नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिंगोरजा जे सिहत मर्कज़ में दवाउनि जी खोट ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज मुड़ियल आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर अली तुनियो। हिंगोरजा रूरल हेल्थ सेंटर जे हिकु डॉक्टर इनाम मेमन पारां दवाउनि जी शदीद खोट वारी वीडियो वायरल करण वारी ख़बर आवाज़ टीवीअ ते नशर थियण बैदि हिंगोरजा जा शहरी सिविल सोसाइटी ऐं सहाफ़ी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। सिविल सोसाइटी शहरनि ऐं सहाफ़ियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिंगोरजा रूरल हेल्थ सेंटर जॾहिं खां वठी NGO जे हवाले कयो आहे उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं असांखे इस्पताल में का बि सहूलियत नाहे। जेका एक्सरे प्लांट आहे उहो चवनि था ख़राबु लॻो पियो आहे। जेकॾहिं उते का बि लेडी डॉक्टर वटि जेकॾहिं औरत का ग़रीब वञे थी डिलीवरी जो टाइम अथसि उनखे चए थी त तव्हां प्राइवेट मूं वटि क्लिनिक ते अचो। दवा ठिप कान्हे का मरीज़ अचनि था उहे वापसि हलिया था वञनि। असांजो मुतालबो आहे त जेकर दवा ॾियनि ऐं सही इस्पताल न हली त असांजो ही एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। रूरल हेल्थ सेंटर हिंगोरजा IACS से हवाले थियो आहे। उन ॾींहं खां वठी जेको आहे डॉक्टरनि जो पुरा त थी वियो आहे। डॉक्टर मुकमिल आहिनि, डॉक्टरनि में स्टाफ सॼो पूरो आहे। बाक़ी दवाऊं जी बिल्कुलु खोट आहे। दवाऊं अचनि कोन थियूं। जॾहिं असां DOC खे चवंदा DOC चवंदा मुंहिंजे हथ में कुझु कोन्हे को IACS वारनि जो ठीकु आहे, उहे हिनखे डील कंदा, उहे हिनखे हैंडल कंदा। ऐं जॾहिं असां उन्हनि सां राब्तो कंदा उहे चवंदा असांखे मथां दवाऊं घटि थियूं अचनि। रूरल हेल्थ सेंटर हिंगोरजा जॾहिं खां वठी NGO जे हवाले कई वई आहे त असां वटि दवाउनि जी तमामु घणी खोट आहे ऐं दवा खोट हुजण जे करे मरीज़ वीचारा तड़पी मरी था वञनि। हिंगोरजा में जेकी असांजी सरकारी अस्पताल आहे उन में गुज़िरियल केतिरनि महीननि खां वठी ही दवा त पंहिंजी जाइ ते पर हिते मथे जी सूर जी टिकी बि उतां जी अस्पताल जो अमलो ॾियण लाइ माण्हुनि ऐं मरीज़ बेपोच बेसहारा माण्हुनि खे ॾियण लाइ तयारु न आहे। सिंध गवर्नमेंट ऐं हेल्थ जे मिनिस्टर ऐं सेक्रेटरी ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त दवाउनि जी खोट खे ख़तमु करे एक्सरे मशीन ऐं डिलीवरीअ समेत सिहत जूं समूरियूं सहूलियतूं फ़राहम करे शहरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरा